दोस्तों अस्सलाम वालेकुम। फ़कीर सिकंदर अली तव्हांजे आॾो हाज़िर आहियां। दोस्तों अॼु असां सिंध जे वॾे पाए जे बुज़ुर्ग पीर ऐं दानश्वर अदीब ऐं वॾे पंहिंजो मुबलिग ऐं स्कॉलर जी ॻाल्हि कंदासीं, जंहिं हिन सिंध धरतीअ ते पैदा थियो ऐं जंहिं 400 खां 500 किताब दीनी किताब उहे असां सभिनि ताईं पहुचाया ऐं उहे छापे माण्हुनि जे हथनि ताईं पहुचाया, अनेक मसाला हल कया। उहो आहे पीर दिलबर साईं करमुल्लाह इलाही, जंहिंजी जेतिरी वाखाण कजे उहा घटि आहे। दोस्तों पीर करमुल्लाह इलाही ॾूराहनि इलाइक़नि ताईं वियो, ॿाहिरनि मुल्कनि ताईं वियो। उतां हुन जाखोल करे कुतुब खाननि मां उहे अनेक मसाला जेके कंहिं ॿुधा बि न कंहिं पढ़िया बि न उहे माण्हुनि ताईं पहुचाया आहिनि। ईअं सम्झो त हिकु इल्म जो दरियाह आहे, जंहिं सैराब करे शहर वाहन वस्तियूं ॻोठ सभु आबाद कया, बर्बाद ज़मीनूं ॼण आबाद कयईं गोया के। छो त जिन खे दीन इस्लाम जी ॼाण न हुई, ॼण चओ त उन्हनि जूं दिलूं वीरान हुयूं, जेके ज़िक्र खां ख़ाली हुयूं, उन्हनि खे ज़िक्र सां भरे छॾियईं ऐं एतिरी कोशिशि कयईं जेको मां त ईअं थो चवां त हिन सिंध धरतीअ ते हिन महिल ताईं अहिड़ो मुबलिक, अहिड़ो दानश्वर, अहिड़ो अदीब, अहिड़ो आलिम, अहिड़ो माना पीर कोन्हे जंहिं एतिरा किताब लिखिया हुजनि ऐं माण्हुनि ताईं पहुचाया हुजनि। जंहिंजे किताबनि जी 400 खां 500 ताईं किताब हुन लिखिया। वॾी हुनजी माना अकेडमी आहे ऐं पीर दिलबर साईं वॾी जाखोल कई ऐं दीन इस्लाम खे जो प्रोग्राम पहुचाइण में वॾी कोशिशि कई, जेको ॾींहुं राति ॿाहिरनि मुल्कनि ताईं वञी उतां कुतुब खाननि खां उहे माना ॻाल्हियूं उतां किताबनि मां पढ़ी अची ऐं असांजे हथनि ताईं उहे किताब पहुचाया। ऐं उहे जेको हिन महिल को बि अहिड़ो आलिम, को दीन वारो एतिरो को हिते सिंध में ॼाओ ई कोन्हे जंहिं एतिरा किताब लिखिया हुजनि। दोस्तों इहा दिलबर साईं जी वॾी कोशिशि आहे, जंहिं इस्लाम खे एतिरो त बुलंद ऐं बाला कयो जो माना ॻाल्हि करण खां चढ़ियल आहे। ऐं इहा हुन खे असीं ख़राजे तहसीन पेश था कयूं, जंहिं हेॾे हिन दौर में हेड़े दौर जेको ख़तरनाक दौर में हेतिरा माण्हू हुन सुधारिया ऐं हेतिरा किताब लिखिया जेको कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि करण खां चढ़ियल आहे। ऐं जंहिंखे अल्लाह साईं अञा अजुर सवाब ॾींदो ऐं अल्लाह हुन खां अञा या रसूलुल्लाह जे दीन जी ख़िदमत वठे पियो ऐं हू अञा उन कम लाइ ॾींहुं राति होशा आहे, जंहिं हेॾे इस्लाम जी माना हेॾे इस्लाम जी ख़िदमत कई ऐं माण्हुनि खे सिधो रस्तो सिधो दग ॾसियो ऐं उन हेॾा मसाला माना जेके मसलनि जा किताब हर कंहिंजे हथनि ताईं पहुचाया। ऐं जंहिंखे मां ईअं चवंदुसि त अहिड़ो बुज़ुर्ग दीन, आलम दीन, अहिड़ो को दुनिया में बि मुश्किल मिले, पूरे दुनिया में बि हिन दौर में मुश्किल मिले जंहिं हेतिरा किताब लिखिया हुजनि। दोस्तों महिरबानी, अस्सलाम वालेकुम।